शहीद बेनज़ीराबाद ज़िले के तालके काज़ी अहमद में बरसात तबाही मचाए छड़ी है, जिते सवन के तादाद में ॻोठ ॿुॾी विया आहिनि। हज़ारे घर ड्रही पट पइजी विया ऐं लखें एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो। हिकु हफ़्ते खां मुसलसिल हलंदड़ बरसात जे करे काज़ी अहमद तालके जा कई ख़ानदान फ़क़ति पंहिंजूं हयातियूं बचाए सघिया ऐं हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। आबपाशी खाते जी नाअहली सबबि शाख़ुनि, वाहन ऐं सिम नालनि खे घारा पइजी विया, जिन जे करे ॻोठनि में 3 खां 12 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। काज़ी अहमद शहर जी सरदारी कॉलोनी, आफ्ताब कॉलोनी, शेर मोहम्मद कॉलोनी, शौकत कॉलोनी, काज़ी अहमद मोड़, पीर महला, ॻोठ अंजुमन, ॻोठ पढ़, ॻोठ जाफ़र राहूजो, ॻोठ शक्कल चांडियो ऐं ॿियनि हंधनि ते कई घर ड्रही पिया, जॾहिं त घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण सबबि 15 खां वधीक माण्हू फ़ौत थिया ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थिया। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदु मुतासिर इलाइक़नि में को बि चूंडियल नुमाइंदो ऐं सरकारी अमलदार न पहुतो आहे। जॾहिं धरती टीवी जी टीम मुतासिर इलाइक़नि में पहुती त हितां जा रहवासी पंहिंजी मदद पाण तहत ॿेड़ियूं ठाहे सामान कढण जी कोशिशि करे रहिया हुआ। काज़ी अहमद तालके जा ॿोॾि मुतासिर रोडनि, रस्तनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त हुकूमत संदनि का बि वाहुर न पई करे ऐं खेनि पंहिंजो सामान कढण लाइ सरकारी अमलदारनि ॿेड़ियूं बि न ॾिनियूं आहिनि। जेको ही पानी असां वटि दाख़िल थियो आहे, इन खां बावजूदि जेको इहे सुपराए वारो मोरी आहे उहो बंदि लॻो पियो आहे। असां जॾहिं वञी हड़ताल कयो, असांखे चयो आहे बाबा हीअ असां खोलंदासीं 4 बजे। अञा ताईं उन जे ख़िलाफ़ को बि एक्शन अञा ताईं कोन खयो आहे। इन खां पहिरियां असां जेके बि घर ॾिसींदो सभु तबाह थी विया आहिनि। हिकिड़ो घर बि कोन बचियो आहे। जेके बीठा आहिनि वेठे घर ए बि किरे वेहण जहिड़ा न आहिनि। 4 ॾींहं असांजा बचड़ा हिते ॿाहिरि वेठा आहिनि हिन मींहं में, जो अञा ताईं को बि इंतिज़ामिया अञा ताईं कोन आयो। असां खां पुछनि था कहिड़े हाल में आहियो, कहिड़े में न आहियो। जेको तव्हां ॿुधायो त असां छा कयूं अहिड़े मुसीबत में। केरु बि असां वटि अञा ताईं कोन आयो। वेठा आहियूं असां ॿारनि खे तमुनि में उते जेके चादर प्लास्टिक वारा उन्हनि में विहारे वेठा आहियूं। डप खां ॿाहिरि न पिया कढूं, मथां बारिश पए, को ॿुॾी पए। हाणे तव्हां ॿुधायो असांजा अन्न सभु कुझु तबाह थी वियो आहे। हाणे काॾे वञूं, कंहिंखे चऊं या कंहिंखे तव्हां ॾियूं। पाणी तव्हां पाण ॾिसो पिया, उन खां बावजूदि तव्हां मथां खां 3-4 कट हया अथनि शाख खे, त भली पाणी हेॾां वञे। जॾहिं हेॾां पाणी छॾियो था पोइ इन सुपराए वारे मोरी खे छाजे लाइ नथा खोलीनि। असां हेॾी महिल थी बचा रोडनि ते कढी ऐं इन रोडनि जे इंतज़ाम में वेठा आहियूं। छा कयूं, मजबूर लॻाए वेठा आहियूं। जे ॿाहिरि था निकिरूं त ॿुॾूं था, घर किरी पिया आहिनि। घर में का शइ कान बची आहे, न अटो खणियल आहे, न को लूणु मिर्च छा आहे। बसि फिरंदा था वठूं वांदा वांदा। हुकूमत खे अपील कयूं त तव्हां महिरबानी करे असांखे मुसीबत मां बचायो वञे। बरसाति कुदरती आफ़तूं आहिनि, पर जेको पाणी हथरात ओॾा माण्हू सभु कंहिं फसल छंडाया। कुझु अॻियां माण्हू कट जेको रोकिया, क्रॉसिंग बंदि कयूं, जंहिंजे करे जेको हीउ ॻोठ असां सॼो मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। ॻोठ ॾिसनि गाॾाई आहे। असांजी DDO आयो, मुख़्तियार करायो, उनखे चयो त असांखे ॿेड़ियूं ॾियो। हुननि जो ईद जो ॾींहुं आहे। ॿेड़ियूं किथां ईंदियूं, जाम शहर मां ईंदियूं ॿेड़ियूं। असां कुन असां पंहिंजी जेको मदद था हीअ ॿेड़ियूं ठाहियूं आहिनि। हीउ सामान जेको असां कढियो आहे असां पंहिंजी मदद तौरु कढियो आहे। असांखे अञा जेके कैंप में जेको सहूलियतूं असांखे न थियूं मिलनि, सिर्फ़ु सादा चांवर खाराया था वञनि। उन खां पोइ चांहि जो बंदोबस्तु कोन्हे, टेंट वग़ैरह असांखे कोन मिलियो आहे। ऐं माण्हू सभु परेशान आहिनि, के बीमारी में मुबतला, न के कीअं, न के अन्न लुड़ी आहे, के सामान लुड़ी आहे। नालो मुंहिंजो अली हैदर महर आहे। मुंहिंजो तक़रीबन हिते सामान या जॻह आहे, माना जेको सभु ड्रही, माना जेको घर ॿर सभु ड्रही आहिनि। सॼो ॻोठ वोठ माना तक़रीबन जेको 20 घर खनि तक़रीबन हा मुकमिल ड्रही आहिनि। कल्ह DDO साहिबु ऐं मुख़्तियार कार साहिबु आया। ॿेड़ी जो आसिरो असांखे ॾिनो त असां ॿेड़ी तव्हां मोकिलियूं था, पर ॿेड़ी न आई। इन जे करे जेको आहे सामान मुकमिल उते पियो आहे। ॿार बचा सिर्फ़ु बचायो, 12 बचा कढिया ऐं कैंप में, पर कैंप जी बि सूरत हाल सही न आहे। पर बहरहाल गवर्नमेंट जेको आहे न रुगो फॉर्मेलिटी पूरी करे पई ऐं उन खां पोइ जेको आहे जीअं देखभाल कबी आहे कान थी थिए। मुतालबो हुकूमत सां इहो आहे त हुकूमत खां वार करे असांखे ॿेड़ी ॾे। उन खां पोइ जेको आहे मतिलबु जेके असांजा बचा ॿार बीमार आहिनि या जेके कैंपनि में रहनि था, उनजो देखभाल सही थिए। हाणे अॼु 3 ॾींहं चोथों ॾींहुं रुगो चांवर सुका खाराए माना जेको आहे लाह ॿारे छा अथनि ॿारनि जा। असां राति ॾींहुं पिया आहियूं, बोर्ड में टपड़ पिया आहिनि छा रोडनि ते। असां वॾो नाहक आहे, खणी चऊं था त ख़ुदा कई आहे, असां कान कई आहे। पाणी माना असांजे घर में 5 फुट कुझु कढियो अथऊं, कुझु विच में खॾा आहे, नेकर किॾा कोन्हे। घर किरिया आहिनि, 20 कोन घर किरिया आहिनि। कंहिंजो कोट किरियो आहे, कंहिंजो पासो किरियो आहे, कंहिंजी जॻह सॼी छित किरी आहे। न को घर इहो जॻह न आहे त असां मानी पचाणी बुखो न थिए। हिन टाइम ताणी वेठा आहियूं।
का टाइम न आहे असांखे मानी पचाइण टाइम ते माना हिन जॻह ते मानी पचायूं का 8 किलो घर ॿर समूरा माना ॼण बुख थी विया आहिनि वधि सरकारी महिरबानी पुॼे त असांजो माना पीछो कर हून असांजा सभिनि जा 3-4 घर आहिनि रंजाल आहियां केरु कोन्हे मुंहिंजो 3-4 ॿार आहिनि नंढड़ा ॿार आहिनि घर सभु डुबी विया आहिनि पाणी बीठो आहे अंदरि तमामु माना कोशिशि करे अधी फिरियाल खे बाहीं बदन जी वाटुमि भई ग़रीबनि जी मदद कनि डुबी पिया आहिनि धक फट लॻा आहिनि ॿारनि खे हुकूमत सुबुह ॿारनि किरी वञनि धक ॾाढा लॻणा सुबुह हिते मुसलसिल पाणी बीहण करे रहवासी पेट ऐं चमड़ीअ जी कई बीमारियुनि में बि वठिजी रहिया आहिनि जॾहिं त खेनि सिहत जूं के बि सहूलियतूं मिलियल न आहिनि काज़ी अमन तालके में तर जे बाअसर माण्हुनि पंहिंजा फ़सुल बचाइण लाइ हथरादू बंद ॿधी पाणीअ जो रुख ग़रीब हारियुनि जे घरनि ॾांहुं करे छॾियो आहे जंहिं करे रोज़ानो क़ौमी शाहराह ते धरणा लॻणु मामूल बणिजी वियो आहे धरणनि सबबि क़ौमी शाहराह कलाकनि जा कलाक बंदि रहे थी उन करे मुसाफ़िर बि सख़्तु परेशान रहनि था हिन इलाइक़े में फ़सुल तबाह थियण करे वॾे मुआशी बहिरान जो ख़तरो आहे उन करे इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर फरियाल टालपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि वाहुर कई वञे।